वाहेगुरु जी। गुरु नानक साहिब जन पंहिंजे मंदिरनि खे गुरुद्वारो चयो वियो आहे। इहो बिल्कुलु ठीकु चयो अथऊं, गुरुद्वार। इहो शब्द ॾाढो क़ीमती आहे। इन जो मतिलबु एतिरो ई आहे त गुरु त हिकु सिर्फ़ु द्वार अथव, उन खां ई वञिणो अथव, अर्थात प्रभु सां मिलन गुरुअ जे द्वारा ई थींदो। सचाई ऐं सुठाईअ जी तलाश में सॼी दुनिया घुमी वठो, अगरि उहा तव्हांजे अंदरि नाहे त काथे बि न मिलंदव।